लाड़काणो रुगो एक शहर न पर नाइंसाफ़ी खिलाफ़ मज़ामत की अलामत है। तालीम की अहमियत खां इनकार नथो करे सघिजे। सिंध के तालीमी इदारनि में बहितरी की गुंजाइश है। 8वीं तरमीम बाद सिंध अंदर सिहत के शोबे में वॾो कम कयो वियो आहे। असांखे सिहत के शोबे में मुकम्मल तैयार रहण घुरिजे। पीपल्स पार्टी सिहत के शोबे जो पंहिंजो इदारो कायम कयो आहे। सिहत के शोबे में बहितरी लाइ ख़ानगी शोबे सां गॾिजी कम करियूं पिया। हेल्थ केयर सिस्टम में बेहतरी असांजी तरजीह है। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो लड़काणे में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी के 7th कॉन्वोकेशन के खिताब संदसि चवण है त डिग्री मुकम्मल कंदड़ के अमली ज़िंदगी में क़ौम की ख़िदमत करनी है। ॾुखे वक़्त में डॉक्टर और पैरामेडिकल क़ौम सां गॾु बीठल रहंदो आहे। इदारा रुगो इमारत या जदीद मशीन से कामयाब न थींदा आहिनि। बिना फ़र्क़ जे इंसानियत की ख़िदमत के पंहिंजो मक़सद बणाइणो आहे। कॉन्वोकेशन में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की डॉक्यूमेंट्री हलाइण ते बिलावल भुट्टो ज़रदारी लुढ़क लाड़े वेठो। सिंध हुकूमत सेहत ऐं तालीम के शोबे में बेहतरी लाइ कदम खणी रही है। तालीम ऐं तहक़ीक़ ते बदल तरक्की जिटादार तरक्की है। तालीम के बिना को मुआशरो तरक्की नथो करे सके। नौजवान पाकिस्तान जो मुस्तक़बिल आहिनि। शहीद बेनज़ीर भुट्टो औरतुनि खे बाअख्तियार बणाइण लाइ कदम खयां। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो लाड़काणे में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी के 7th कॉन्वोकेशन के खिताब संदसि चवण है त बेनज़ीर भुट्टो 1999 में यूनिवर्सिटी जो ख्वाब ॾिठो हो। शहीद बीबी जो ख्वाब 2009 में मुकम्मल थियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जा थोराइता आहियूं जंहिं पंहिंजे वालदा जो ख्वाब पूरो कयो। डॉक्टर्स के कमिटमेंट से इलाज मुमकिन है। रुगो इंफ्रास्ट्रक्चर से इलाज मुमकिन है। कराची में ज़हन साज़ी करे आपघाती हमले लाइ तैयार कियल निंगरी गिरफ्तार। निंगरी जे ज़हन साज़ी कई वई। कराची में खुदकश हमलो करे सोशल मीडिया ज़रिए निंगरी से राब्तो कयो वियो। दुश्मन असांजे ॿारनि खे असां ख़िलाफ़ इस्तेमाल करण की कोशिश कनि पिया। सिंध के घरू वज़ीर ज़िया हुसैन लंजार की प्रेस कॉन्फ्रेंस एडिशनल IG CTD मोहम्मद आज़ाद खान चयो आहे त PLA जे रिक्रूटिंग एजेंट निगरी से राब्तो कयो। निगरी के रियासत मुखालिफ मवाद फराहम कयो वियो। निगरी की मुकम्मल ज़हन साज़ी कई वई ऐं चयो वियो तव्हां खां वॾो कमु वठिणो आहे। नंढी उमिरि सबबि निगरी के जवाबदार नथा सम्झूं। क्रिमिनल जस्टिस सिस्टम तरफां खणी न पिया वञूं। निगरी के तहफ़ुज़ ॾिनो वेंदो। निगरी वीडियो बयान में चयो आहे त मां शागिर्दानी आहियां। मूंखे चयो वियो त वॾो कमु करे छॾियो त माण्हू तव्हांखे यादि कंदा। आज़ादी की हथो की जंग एक लासिल मशक़ा है। असो जीअण मरण पाकिस्तान से है रहंदो। तशद्दुद जो रस्तो बलोचन की रवायत ना है। रियासत पंहिंजे अमलदारी की हर सूरत में कायम कंदी। बुगटी कबीले जो बलूचिस्तान की तरक्की अमन में अहम किरदार है। शहीदन के वारसन के अकेलो न छड़ींदुसि। पग मुझे लाए बुगटी कबीले की अमानत है। बुगटी कौम के एतमाद के नुकसान न पहुँचाईंदुसि। डेरा बुगटी में बलूचिस्तान के वॾे वज़ीर मीर सरफराज बुगटी जो तकरीब के खिताब। तकरीब में मीर सरफराज बुगटी कबीले के चीफ तौर पग बधाई वई। पाकिस्तान की भारत में किसमिस ते भंडरा के वाक़िअनि की मसबत परडे तर्जमान ताहिर हुसैन राबी चयो आहे त भारत में किसमिस के मौके ते भंडरा जा वाक़िआ रियासती सरपरस्ती में थिया। अक़लियतुनि ते ज़ुल्म ऐं सितम गणती जो ॻाल्हि आहे। भारत में रियासती सरपरस्ती में मुसलमाननि खे भी निशानो बनायो पियो वञे। आलमी बिरादरी के अक़लियतुनि ते जबर वारनि वाक़िअनि जो नोटिस वठणु घुरिजे ऐं भारत में अक़लियतुनि जे बुनियादी हक़नि जे तहफ़ुज़ लाइ मुनासिब कदम खणे। पीपी जी नायब सदर सेनेटर श्री रमान जी भारत पारा चनाब दरिया ते पन बिजली ठाहिण वारे मनसूबे की मज़म्मत चवण आहे त पन बिजली मनसूबो सिंध ताश माहिदे की खुलियल भनकड़ी है। भारत जो वो मनसूबो पाकिस्तान के तस्लीम थियल आबी हक़नि ते सिधी रीत हमलो है। सिंध ताश माहिदे की एक तरफ़ी मुअतली आलमी कानूनन आलमी असूलन ऐं आलमी अमुन की भनकड़ी है।
भारतीय मनसूबे से पाकिस्तान के आबी ज़रई और माहौलियाती सलामती की खतरा थींदा। पानी पाकिस्तान की रेड लाइन है जैसे का सौदेबाज़ी न थींदी। सिंध ताश मुआहदे की भलेकड़िन के आलमी फोरम से असराती अंदाज़ में उजागर कंदासीं। सिंध सरकार जो सूबे के तारीखी इमारतुन की सर्वे जो फैसलो चीफ सेक्रेटरी सिंध सेदा आसिफ हैदर शाह की सदारत हेठ सकाफती विरसे बाबत कमेटी जो इजलास सिंध में हेरिटेज इमारतुन जो आखिरी सर्वे 2017 में कयो वियो हो ऐं 3317 इमारतुन के विरसो करार ॾिनो वियो हो। वक्त गुज़रण सां इमारतुन जी मौजूदा सूरत हाल जो जाइज़ो वठण, नयनि इमारतुन जे निशानदही करण ऐं उन्हनि जी तहफ़ुज़ खे यकीनी बनाइण ज़रूरी आहे। मेहरबानी करे मुझो साथ दियो और प्रोपेगेंडा बंद करियो। असां शफ़ाफ़ियत सां कम कर रहा आहियूं, कंहिंखे बि करप्शन करण की इजाज़त न ॾींदासीं। सिंध हुकूमत कब्रिस्तान लाइ ज़मीन ॾेई रही है। माड़ीपुर टाउन में एक फुटबॉल स्टेडियम ठाहींदासीं। शादबा टाउन में एक IT सेंटर ठाहिण वञूं पिया। KMC में 1 अरब रुपयनि की लागत से नओं फुटबॉल स्टेडियम ठाहिण वारा आहियूं। मेयर कराची मुर्तज़ा वहाब जो मीडिया से ॻाल्हियूं चवे थो हब जे पुराननि केनालनि ते कम जल्दी मुकम्मल थी रहियो आहे। केमाड़ी में ही ओलह ज़िले के माण्हुनि के हब केनाल मां फ़ाइदो हासिल थींदो। गुलशन अतीत में टिनी यूसिस में पानी जो मसलो भी हल थियण वारो आहे। कानपुर पुलिस जो 3 ॼणनि के कत्ल बाद ऑपरेशन ट्रेड वारी मारजीविया पुलिस पहुंचो। मारजीवियल में बालक ॾिनो खानानी जतोई अरबेलो खानानी जतोई ऐं हिकु ॾुआरी सुञाणप न थी सघी आहे। गुज़िरियल ॾींहुं शिकारपुर बाईपास से ॼञ ते हथियारबंदनि की फायरिंग में उस्तमवासी घोट इल्ताफ़ बहर संदसि भाउ मोहम्मद हसन ऐं ड्राइवर मोहम्मद रमज़ान बहर मारिजी विया हुआ। कराची के सफुरा वाले इलाके में सचल गोठ वासी शख्स जो बोरी बंद लाश हथ मक़तूल जी बिलावल गोठ वासी रहमत अली तौर सुञाणप वारसनि मूजिबि रहमत अली गुज़िरियल ॾींहुं घरां निकितो त वापसि न मोटियो हो। पुलिस मूजिबि लॻे थो त मक़तूल खे कंहिं ॿिए हंधि क़तल करण बाद लाश हिते आणे फिटो कयो वियो आहे। कराची में शाहलतीफ़ टाउन पुलिस की कार्रवाई पंहिंजे ई बाले खां 1 करोड़ रुपयनि जी फुर में मुलविस मैनेजर समेत 4 जवाबदार गिरफ़्तार। SSP मलिर मूजिबि गिरफ़्तार जवाबदारनि वटां 54 लख रुपया रोक 2 पिस्टल ऐं 5 मोबाइल फ़ोन हथ कया विया आहिनि। गिरफ़्तार मैनेजर अब्दुल मनान आदि ॾोहारी आहे। अॻ में बि 2 भेरा गिरफ़्तार थी चुको आहे। गंबर में वधंदड़ बदअमनी ऐं पुलिस खिलाफ़ एहतिजाजी धरणो बमैना आग बरकत छापाणे मां उस्ताद जे घर मां चोरी थियल सामान वापसि न थियण खिलाफ़ ATL चेसण ते बाईपास ते धरणो हयो वियो। अॻवान जो चवणु आहे त बमैना गुस्सा गुलज़ार अली जुनेजो जे घर मां चोरी थियल सोन समेत ॿियो क़ीमती सामान वापसि न थियो आहे। पुलिस वटि चकर काटे काटे थकिजी पिया आहियूं पर रुगो दिलासा ॾिना पिया वञनि पर रिकवरी न कराई वई आहे।